अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट अचण वारी एपिसोड जी तव्हां सां शेयर कंदा हलूं। नाज़रीन जेका हाणे एपिसोड ईंदी इन में तव्हां ॾिसंदो जेका बि हाणे 2-3 एपिसोड अचण वारा आहिनि, छा सोडल सचाई कंदो कंहिंसां त उहो मूं वटि आहे कूंज या न न दोस्तो, सोडल कंहिंसां बि सचाई न कंदो। सोडल फ़िलहालु त बेईमान थी चुको आहे। हुनखे इहा मतिलबु सोच हली रही आहे त गुलपरी जो निकाह टोड़ाईंदुसि ऐं हू कंहिंखे बि फ़िलहालु कोन ॿुधाईंदो काफ़ी केसिताईं ताईं। हाणे मंसूर खान बि ॻोल्हा कंदो इन कूंज जी। होॾो वरी जेको आहे रज़न खे बि एतबार अची वियो आहे त मंसूर खान वटि इहा बांह कोन आहे। हू बि पंहिंजी सौट खे ॻोल्हा कंदो, ककर वारा गॾिजी ॻोल्हा कंदा ऐं मुराद परेशान हूंदो त इहा वई छोकिरी आख़िर कंहिं ॾे वई। ऐं सोडल न सौट पंहिंजे मुराद खे ॿुधाईंदो, कंहिंखे बि न ॿुधाईंदो। ऐं मां इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त जेको आहे सोडल इन शइ जो फ़ाइदो खणणु चाहे थो। इहो मंसूर खान सां बि रिश्ता पंहिंजा विञाए वेही रहंदो सोडल, छो त सोडल हिकु लालची इंसान आहे, लालच करे रहियो आहे, ग़लति करे रहियो आहे। मंसूर खान ताईं उहा बांह नथो पहुचाए। मंसूर खान सुठो माण्हू आहे, उन सां हक़ीक़त करणु सुठी ॻाल्हि आहे, लेकिन ड्रामे खे बि ठाहिणो आहे न। मंसूर खान खे जॾहिं ख़बर पवंदी सोडल वटि इहा बांह हुई, मूंखे न ॿुधाई, परेशान कयईं ऐं मुंहिंजे मथां मतिलबु जहिड़ा थी विया केस थी विया, न त मां वञी डायरेक्ट कोर्ट ते इहा छोकिरी चाढ़ियां हा, निकाह कयां हा। बहरहाल बाद में इहा ख़बर पवंदी मंसूर खान खे। फ़िलहालु तुंहिंजी कंध में जहिड़ो पइजी चुको आहे। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।